अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंजाबेरी जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। पंजाबेरी जे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हि ॿोल करणी हुई दोस्तों, पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहियो त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं असांजो तव्हांजो साथ हलंदो रहे ऐं अहिड़ियूं अपडेटूं तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि बवक़्तु दोस्तों। जी दोस्तों, था हलंदासीं हाणे पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं त हीअ पंजाबेरी नामो जेको सब सीरियल आहे सन टीवी जे लाइ आहे दोस्तों, ऐं इहो जेको आहे त चौधरी जे हथ में अची चुको आहे। चौधरी इन जी डायरेक्शन कंदो। चौधरीअ खे तव्हां सुञाणींदा हूंदो, अॻु में बि तकरार ड्रामे जी डायरेक्शन करे चुको आहे। तकरार ड्रामे में बहितरीनु किरदारु बि करे चुको आहे। जेको बावल जो किरदारु हुयो दोस्तों, उहो हिन चौधरीअ ई निभायो हुयो, ऐं बावल उहो बिल्डोज़र आहे जेको पथरनि खे सुरमो ठाहे छॾींदो आहे। इहो हिन जो तकिया कलाम हुयो। ऐं हीअ पंजाबेरी ड्रामो आहे, हिन में डायरेक्टर बि हूंदो, ख़ुदि अदाकार बि हूंदो, ऐं कास्ट हिन में जेको तव्हांखे ॾिसूं त कास्ट तकरार वारी ख़ासि करे हिन में उहा कास्ट हूंदी जीअं हाजन प्रेमी थी वियो, असद कुरैशी हो, सतार नूआणी थी वियो। अहिड़ा काफ़ी एक्टर जेके आहिनि, नैना नाज़ थी वई, ऐं कुझु अदाकार वेरनि जी वस्ती दौलाब ड्रामे जा बि हिन में हूंदा। ऐं बहितरीनु ही सॉफ्ट सीरियल खणी चौधरी असांजे साम्हूं ईंदो, ऐं हिन खे शूट करण में तक़रीबन 2 खां 3 महीना लॻी सघनि था चैनल ते ऑन थियण में दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिकु वॾी ख़ुशख़बरी त हिन जी शूट जेका शुरू थी वई आहे दोस्तों, दादू शहर में जिते तकरार जी शूट थी उन ई जाइनि ते हिन खे शूट कयो वेंदो दोस्तों। ऐं हिकु बहितरीनु तरीक़े सां हिन में फ़नी किरदार बि हूंदा। जीअं सालू तव्हां ॾिठो हूंदो तकरार में, उनखे बि माना हिन में अॻिते आंदो वेंदो। ऐं जीअं त चौधरी जी टीम में इहे फ़नी अदाकार इहे हूंदा ई हूंदा आहिनि दोस्तों। कंहिं बि फिल्म हुजे, ड्रामो हुजे, चौधरी हिन खे पाण सां गॾु ई रखंदो आहे दोस्तों। बसि हाणे तव्हांखे कुझु महीना इंतज़ारु करिणो पवंदो दोस्तों। बाक़ी सॉप सीरियल जेको आहे त हद खां वधीक हिन में मज़ो हूंदो, ऐं बाक़ाइदा ही सॉप सीरियल रिकॉर्ड टोड़ींदो ॿियनि ड्रामनि जा दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।